बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन सिद्धी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर ॻोल्हे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तर्जनीगार गुलाम नबी मोराई साहब। मोराई साहब भलीकार। मोराई साहब अॻूणे DGISI जनरल फैज़ हमीद खे जेको आहे सज़ा आई आहे 4 जेको आहे उहो संगीन इल्ज़ाम आहिनि। 14 साल सख़्त पोरीअ जी सज़ा हुनखे ॾिनी वई आहे। सख़्त पोरीअ सां क़ैद जी सज़ा। हाँ ख़ैर मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त पावर जी दॿ जले सिंधीअ में ॿुधो अथव न त जले वाणियो या बाबड़ो जी हा ड्रव जी ड्रव इहा शइ आहे। ॿियो छा आहे त माण्हू जो सिंधीअ में चवंदा आहिनि त नसुल वॾो अहम आहे। जे नसुल वारो माण्हू हुजे हा त इहे हरकतूं न करे हा, पर बेनसलो थो लॻे जे इहे हरकतूं कयूं। जीअं खोड़ मां जेको तव्हां सोशल मीडिया ते या हामिद मीर खे या ॿियनि खे ॿुधूं था त हिन अहिड़ियूं अहिड़ियूं हरकतूं कयूं जो माण्हुनि खे ब्लैकमेल कंदो, हेतिरा पैसा ॾेई वञो न त पोइ ईअं थो चई। हाणे इहो कमु न आहे, नस्ली माण्हू जो कमु न आहे, बेनसली माण्हू जो कमु आहे। हाणे इदारनि में त नसुल वारा बि आहिनि, बेनसली बि आहिनि। तंहिं करे उन में उन माण्हूअ उन पोज़ीशन जो उन पावर जी दॿ न झली। जी हा न त माण्हू ईअं न कंदो आहे, पर हुन जेको बि कमु कयो हुनजी हुनखे सज़ा आई। ऐं इहो वॾो सुठो सूंण आहे त भई तव्हां हिकिड़े माण्हूअ पंहिंजे पोज़ीशन खे जेको आहे सो मिसयूज़ कयो आहे, माण्हुनि सां ज़्यादती कई आहे ऐं जेको आहे पब्लिक अज़ार बणियो, हुनखे तव्हां हिकिड़ो अहिड़ो इबरत जो निशान बनायो आहे सज़ा ॾेई, सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन मां हिकिड़ी ॻाल्हि, फ़ौज जे पंहिंजो बि इमेज बहितर थो थिए, छो त हू फ़ौजी पोज़ीशन में वेही कमु कंदो न, तंहिं करे फ़ौज जी पोज़ीशन खे ई ख़राबु कयईं त फ़ौजी अहिड़ा फ़ौजी बि आहिनि। माण्हू त वीचारा छा कनि, पोइ ज़ोर जा रोज़ारी आहे न, जॾहिं DGISI सां ॿिड़ी त केरु कोन थो सघे न। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इहो कुदरत जी सज़ा आहे ऐं इहा सज़ा हर कंहिंखे मिलणी आहे, तोखे बि मिलणी आहे, मूंखे बि मिलणी आहे, मौजूदु हुकुमराननि खे बि मिलणी आहे। पोइ या इहे कोर्टूं ॾियनि या अलाह जी ज़ात ॾिए। जेको ज़ियाउल खे सज़ा कंहिं ॾिनी? तो मूं त कान ॾिनी, न को सुप्रीम कोर्ट ॾिनी, न को हाई कोर्ट ॾिनी, न को इस्लामाबाद हाई कोर्ट ॾिनी, कंहिं ॾिनी? अलाह डायरेक्ट ॾंडो कयो जे हीअ कोर्टूं सुम्ही पयूं आहिनि, हे बि सुता पिया आहिनि, हिननि ते हुकुम पियो थो हले जनरल ज़ियाउल करियो, तंहिंजे करे मां थो भला फ़ैसिलो कयां। सो असां ऐं तुंहिंजे लाइ ऐं मौजूदह हुकुमराननि लाइ ऐं मौजूदह हुकुमराननि सां गॾु जेके बि आहिनि या अपोज़िशन में सभिनी जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे त बाबा जेको आहे सो कत बि कंब बि दुनिया में हल डिॼ बला खां अलाह जी ज़ात पछाड़ी जॾहिं थिए थी त या त तव्हांखे ईअं कोर्टुनि में ज़लीलो ख़्वार थी करे या न त वरी उहो पाण थी एक्शन वठे, जीअं जनरल ज़ियाउल ते वरितईं, मथे ई जहाज़ फाड़े छॾियईं, लाश ई न मिलियो। इहो मिसाल आहे अॼु जे इंसाननि लाइ जेके पावर में आहिनि या जेके हिन पोज़ीशन में आहिनि, जेकी कुझु करे सघनि था ऐं जेको कनि पिया ॾाढो जबर, उन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ो मिसाल आहे। ऐं इहे मिसाल तव्हांखे हिकिड़े कोन खोड़ जा आहिनि। अयूब खान किथे आहे? हीअ किथे आहे? उन्हनि जो ख़ानदान किथे आहे? ज़ुल्फ़कार अली भुट्टो किथे आहे? ज़ुल्फ़कार अली भुट्टो असांजो सिंधी ज़रूरु हो, हिन में को शक कोन्हे त हुन सिंधियुनि माण्हुनि खे हक़ ॾिना, पर को त हुन अहिड़ो कमु कयो जो हुनखे कुदरत हेॾे वॾे लीडर खे, जेको बैन अल-अक़वामी तौर ते हेॾे वॾे मयार जो लीडर हुजे, हुनखे ईअं फांसी अची वई जीअं मीर हेजम खे फांसी अची वई। सो ॻाल्हि आहे त को त अहिड़ो कमु कयईं जो अलाह खे पसंदि न हो। सिमिल मई सभिनी जी ॻाल्हि कंदुसि मां, रुॻो उनजी न, उनजी ॻाल्हि हिकिड़ो ज़िक्र थी वियो त मां करे छॾी, पर ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा असां सिंधी माण्हुनि जे मथां त थोरा आहिनि, छो पहिरियों दफ़ो इहो लीडर आयो जंहिं सिंधी माण्हुनि खे ओपनिंग ॾिनी, पर हुन के त अहिड़ा कम कया जो अलाह जी ज़ात बाबरकात हुन सां नाराज़ थी। ऐं वरी साॻे नमूने ज़िया खे जेका सज़ा मिली उनखां बदतरीन मिली, जो भुट्टे खे हुन फांसी सज़ा ॾिनी, जेको भुट्टो इन फांसी जी सज़ा जे लाइक़ु कोन हो। पर बहरहाल ॻाल्हि आहे मुंहिंजा मिठा, कत बि कंब बि, जीअं लतीफ़ साईं चए थो, हलो बि डिॼो बि, ताक़त अलाह जी ज़ात जी आहे। बाक़ी असां सभु ईअं आहियूं जो हिकिड़ी फूक आई, इंसान जो साह वियो, ॻाल्हि ख़तमु थी। त काज़ी पंहिंजो जनरल फैज़ जेको आहे उनजो मिसाल बि ईअं आहे। मुंहिंजे ख़्याल में घणो कुझु अॻिते निकिरी वियासीं, पर इहो ज़रूरी हो ॿुधाइणु त डिॼो हुकुमरान डिॼो, पावर में माण्हू डिॼो, सभिनी खे हिसाबु ॾियणो आहे।
बिल्कुलु मुरे साहिबु इहे बि ॻाल्हियूं हलनि पियूं त हिनखे सुल्तानी गवाह बणायो वेंदो नव वए जे वाक़िअनि में तव्हां सम्झो था त PTI बानी जे मथां बि हीउ केस ॾिसो ॻाल्हि ॿुधो, न हिकिड़ो इंडिकेशन त मिले थो, हिकिड़ो इशारो त मिले थो जी हा त फ़ौज हिनखे सज़ा ॾेई इहो अॻियां वधी सघे थी, हुनजे मथां थी सघे थो, इन मां इशारो त मिली सघे थो। ऐं जेको आहे सो दुनिया खे ॾेखारण जे लाइ त जॾहिं 9 में असां पंहिंजे माण्हू खे बि मुलविस कयो आहे सियासी पंहिंजो सियासत में हिसे वठण जे, असां ॿियनि खे बि करे सघूं था। हाणे इहो ॾिसूं त डिपेंड थो करे जेके फ़ैसिलो करण वारा आहिनि इनखे कहिड़े नमूने था कनि, पर मुमकिनात में आहे जेको माण्हू चवनि था त इहो मुमकिनात में ज़रूरु आहे। सही दिफ़ाई मिनिस्टर ख्वाजा आसिफ चवे थो त इमरान ख़ान खे वापसि आणण जी कोशिशूं कयूं पियूं वञनि, ऐं फ़ौज में जनरल फैज़ हमीद जहिड़ा अञा माण्हू मौजूदु आहिनि, अहिड़ा अंसर अञा मौजूदु आहिनि, ऐं 9 मई जे वाक़िए जे पोयां बि जेको आहे फैज़ हमीद जो हथु हुयो। 10 लख फ़ौजी आहिनि, हा मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा माण्हू हूंदा न, हिकिड़े मकतब फ़िक्र जा माण्हू थोरे हूंदा। जी हा बिल्कुलु। हा मुस्लमान त सभु हूंदा, इस्लाम लाइ त सभु जान ॾींदा, जंग पाकिस्तान सां थींदी त सभु हिकु थी वेंदा, पर हर कंहिंजो नुक़्ते नज़र पंहिंजो आहे न। तंहिंजे करे किन खे क़ैदी वणंदो, कंहिंखे क़ैदी न वणंदो, अंदरि डेफिनेटली खोड़ माण्हू हूंदा, ऐं कुझु माण्हू त इस्तीफ़ा बि ॾिनी आहे, रिटायर बि कयो वियो आहे। सो ॻाल्हि आहे त ॾिसो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो मिसाल असां ॾेई सघूं था हिते, त उहो सिंधी हो, तंहिंजे करे उन जी छो त फ़ौज में नुमाइंदगी न हुई सिंधियुनि जी, तंहिंजे करे उनखे ईअं उन्हनि खे आसानु थी वियो भाई ॼण ऐं रिमूव करण में। हीउ पंजाबी बि आहे, पठाण बि आहे, पीउ पठाण मां पंजाबण, ॾाढो ॾुखियो थींदो भुट्टे साहिब वांगुरु हिनखे ट्रीट करण जो। पर हाणे ॾिसूं न, ॻाल्हि आहे त पाकिस्तान जी तारीख़ का चेकर्ड तारीख़ आहे, जंहिंमें असां केतिरा ग़लति फ़ैसिला कया आहिनि। 14 अगस्त 1947 खां वठी केतिरा फ़ैसिला ग़लति, ऐं एहतसाब कंहिंजो कोन्ह थियो आहे, हिसाब किताब कंहिंजो कोन्ह थियो आहे। ख़ुदि क़ाइद एज़म जा अहिड़ा 2-3 फ़ैसिला आहिनि जेकी हिसाब में अचनि त उनजो एहतसाब थियणु खपे। 14 अगस्त ते पाकिस्तान अलॻि थियो, हिंदुस्तान बि थियो, 15 अगस्त ते हुननि ॾींहुं कयो, हुननि 14 अगस्त कयो। हुननि उन ई जेका छातियलनि में इलेक्शन थी उनखे बेसिस ठाहे 49 में हुननि आइन ॾेई छॾियो, मुल्क खे पटड़ी ते लॻाए छॾियो। क़ाइद एज़म इन क़िस्म जी का तयारी न कई। शुरू थी वियो त बंगालनि खे वञी चई त बाबा हिते ॿोली जेका ढाका यूनिवर्सिटीअ में अप्रैल 48 में त बाबा तव्हांजी ॿोली या इन खां अॻु में पर तव्हांजी ॿोली उर्दू हूंदी। हाणे बंगाली ॿोली उर्दू खां पुराणी, जी बंगाली ॿोली वाहिद ॿोली आहे जंहिंखे नोबेल प्राइज़ मिलियो। हाणे मूंखे तव्हां ॻाल्हि ॿुधायो, उन्हनि खे जो चयईं त उहे सभु विछड़ी पिया, उथी पिया। पाकिस्तान अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ॾाढी ग़लति फ़हमी आहे असांखे, हीअ त हाणे असां रधियल माल ते अची पहुता आहिनि। पंजाबी त मुखालफ़त कई पाकिस्तान जी, उहो त हुआ ई कोन पाकिस्तान सां गॾु, पठाण बि कोन हो, बलोच बि कोन हो, हीअ सिंधी ऐं बंगाली हो जेको जिन पाकिस्तान ठाहियो आहे, जिन मुस्लिम बंगालनि मुस्लिम लीग ठाही, बंगालनि पाकिस्तान मूवमेंट ठाही हलाई। उनखां पोइ बंगालनि पहिरीं 1940 में करारदाद पास कयो, असां 1942 में साईं JM सैद पार्लियामेंट्री लीडर हो मुस्लिम लीग जो, उन पास कयो। सो ॻाल्हि आहे त जेको कुदरत जो निज़ाम आहे, ऐं जहिड़े नमूने सां तव्हां जेको आहे जहिड़े नमूने सां बंगाल सां ट्रीटमेंट कईसीं या जहिड़े नमूने सां हाणे सिंध सां ट्रीटमेंट थिए, इहे ॿई लाइक़ु न आहिनि हिन जे। बंगाली बि लाइक़ु कोन आहे, सिंध सां जेका ट्रीटमेंट उहा बि लाइक़ु सिंधी बि लाइक़ु न आहिनि, या सिंधी इहा ट्रीटमेंट जेका आहे सा डिज़र्व कोन था कनि। सही मुरे साहिबु PTI बानी खे चवनि था त असां अडियाला जेल मां कॾहिं ॿिए हंधि मुंतक़िल कयूं, छा हालतूं बहितर थियनि? ज़रा आहे ॾींहुं हुते अडियाला जेल जे ॿाहिरां को न को मसइलो हुते थिए थो, कारकुन गत था थियनि, हाणे चवनि था अडियाला जेल मां हुनखे कढूं था। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, तव्हां हू त ॻाल्हि ॿुधी आहे न त यार, मां जंगल में बि वियुसि, जी शींहुं अची वियो, पोइ चई तो छा कयो? चई मूंखे छा करिणो, जेको करिणो हूंदो त शींहुं कंदो न। सही उन कयो। ॻाल्हि आहे त हाणे हीअं हू शींहं जे वर चढ़ियल आहे, शींहंनि जे सॼे ते शींहुं जेको कंदा उहो थींदो न, बानी PTI ॿियो छा करे सघंदो? जी पर ॻाल्हि आहे त शींहं खे बि रहम अचणु खपे, शींहं खे बि ख़्यालु करणु घुरिजे त हिन मुल्क खे बि हलणो आहे। मुरा साहिबु स्टेट बैंक व्याज जी शरह घटाए छॾी आहे, ऐं 11% मां घटाए 10.5 10.5% कई। तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर हिननि खे सिंगल डिजिट में अचणो करिणो पवंदो। जी हा मुल्क जी तरक़ीअ लाइ ज़रूरी आहे त सिंगल डिजिट में अचनि। सो हुननि जो प्लान त पहिरीं हो, पर पोइ काफ़ी देरि कई अथनि,
हींअर बि 0.5% कयो अथनि, पर इहे हिननि जे प्लान में हो त 9% सिंगल डिजिट में कयूंसि, 10% बि खां बि हेठि ईंदा। मुल्क जी तरक़ी ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, अमेरिका में 3-4%, वधि में वधि 5%, जेके बि डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उते बैंक जी इंट्रस्ट जी शरह ई आहे। असां वटि 22 हुई, ज़ुल्म त ॾिसो, उन्हनि ते को एक्शन कोन्हे, उन्हनि जो को एहतसाब कोन्हे, जिन 22 करे मुल्क जो कारो मुंहुं कयो, मुल्क खे नुक़सानु पहुचायो, उन्हनि जो को एहतसाब कोन्हे। त ॻाल्हि आहे त हीअ सुठी ॻाल्हि आहे त जेको घटि थिए पियो, पाकिस्तान में इकनॉमिक एक्टिविटी वधंदी। सही। मुरा साहब, मौजूदा हुकूमत जी शुरूआती 20 महीननि दौरान कर्ज़नि में $12,000 अरब जी रिकॉर्ड इज़ाफ़ो कयो वियो आहे ऐं मक़ामी कर्ज़ 11,300 अरब, परॾेही कर्ज़ 869 अरब रुपया आहिनि। छा आहे त ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे घरां त वञे कोन थो, धोबी वटि कपिड़ो वेंदो आहे न, तॾहिं धोबी धोअंदा, शू कंदा हुआ। तव्हां ॿरड़ी जा असां माण्हू आहियूं त उहो तरह ही त हुई कोन, मशीनूं त कोन हुयूं, त उहो कपिड़ो वणंदा हुआ, शू कंदा हुआ, शू। त धोबी जे घरां वञे शू, कपिड़ो फाटो मालिक जो। पाकिस्तान जा असां धणी त आहियूं कोन न, या असांजो सियासतदान मालिकी त करे कोन थो न, तंहिंजे करे इहो पाकिस्तान जेको कर्ज़ भली मक़रूज़ थींदो वञे, असांखे छा कहिड़ो थो फ़र्क़ु पए। असां पंहिंजूं अयाशियूं छो घटायूं, असां पंहिंजूं ट्रेवल छो घटायूं, असां पंहिंजो वञूं 50-200 माण्हू वठी वञूं, 100 माण्हू वठी वञूं, 5 स्टार 7 स्टार होटल में रहियूं। मां तव्हांखे ॿुधायां त कैनेडा में 2-3 साल थींदा त हुननि को पार्लियामेंटन्स विया विज़िट ते, इंडिया जा बि विया ऐं बांग्लादेश जा बि विया ऐं असांजा बि विया। असांजा जेके बि हुया, उहो जेको इजलास हुयो पार्लियामेंटन्स जो, हितां जेके बि विया उहे पंहिंजा ॿार बचा वठी विया, 7 स्टार होटल में रहिया, घुमिया फिरिया, इजलास कंहिं नाले मातर अटेंड कयो। ठीकु, हिंदुस्तानी विया, उते चवनि बाबा घणा कमरा आहिनि तव्हां वटि एम्बेसी में, असां उन्हनि में रहंदासीं। ईअं मुल्क हलंदा आहिनि, बांग्लादेश जा बि ईअं थिया, ईअं मुल्क हलंदा आहिनि, ईअं ख़र्च थींदा। ऐं हीअ त ईअं थींदो आहे न जीअं मुफ़्त जो माल आहे या पराओ माल आहे, पराए माल ते टोपी निराड़ ते। असांजे माण्हुनि जी, हुकुमराननि जी, अवामी नुमाइंदनि जी, सभिनी जी हिन माल ते नज़र आहे, जेको माल हिन हुकूमत पाकिस्तान जो आहे, जेको ग़रीब जो आहे, उहो ग़रीब वञे थो जीअं पोइ तीअं। पाकिस्तान ॾिसो न, कर्ज़ माना त गुरबत, उनजो नतीजो गुरबत। उहा गुरबत हिननि खे नसीब कान थी थिए, उहा गुरबत वरी अवाम खे थी थिए, पोइ अवाम माण्हू ग़रीब थो थिए, पैसा ही कर्ज़ ही खणनि, ग़रीब माण्हू थिए। बिल्कुलु। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। सिधी ॻाल्हि में मुरे साहब, अॼु सकूत ते ढाका 16 डिसंबर बांग्लादेश जे अलॻि थियण जो ॾींहुं आहे। ओभर पाकिस्तान मां बांग्लादेश ठहियो, इन ॾींहं जे हवाले सां अॼु कहिड़ियूं यादगिरियूं आहिनि? ऐं मुंहिंजियूं यादगिरियूं ॾिसो, मां आहे विटनेस आहियां, ख़ासि तौर ते 67 खां पोइ, जी या 65 खां पोइ। 65 ताईं त मूं मैट्रिक कई, मोरियो मां हैदराबाद आयुसि, ऐं उन खां पोइ असां ब्लैकआउट 65 जंग हिते ॾिठी, ब्लैकआउट जो माहौल ॾिठोसीं, यानी सभु बतियूं बंदि, जेकॾहिं अंदरि का बत्ती ॿरंदी त शीशा दरनि जा सभु कारा। सो इहो मां उनखां वेंदे जेसिताईं वरी इहो बांग्लादेश ठहियो, ओसि ताईं मां एक्टिव स्टूडेंट हुउसि। हाणे स्टूडेंट लीडर चवणु पाण खे अरबो रूट, मां छो चवां, पर बहरहाल एक्टिव स्टूडेंट हुउसि। भुट्टो साहिबु जॾहिं 67 में अयूब खान खे छॾे पहिरियों हैदराबाद आयो त जाम पंहिंजो डॉक्टर कामिल राजपर ऐं कुझु ॿिया ऐं मां बि हुउसि, जिन असां रिसीव कयो हुउसि। भुट्टो साहिबु तॾहिं हिकिड़ो बहरहाल नौजवाननि हिकिड़ो जादू हो, सहर हो। पोइ इहो सिलसिलो हलियो, भुट्टो साहिबु जेको आहे पंहिंजी पार्टी ठाही, होॾां मुजीबुर रहमान बि सिंध में ईंदो हो, साईं GM सैद वटि, ख़ासि तौर ते काज़ी फैज़ मोहम्मद नवाब शाह वारो, उहो सीनियर वाइस प्रेसिडेंट हो अवामी लीग जो, संदसि पार्टी जो, हिकिड़ो मुख़लिस ईमानदार सियासतदान हो, जंहिंखे भुट्टे साहिबु तमामु घणा ज़ोर ॾिना त मूं ॾे अचु, पर न आयो, चवंदे न मुंहिंजी कमिटमेंट आहे हुन सां। ख़ैर बहरहाल इहे सभु असां शयूं ॾिठियूं ॿुधियूं। भुट्टे साहिब जा उहे सभु सियासी जलसा बि ॾिठासीं। भुट्टो साहिबु जेल में वरी असां उन तहरीक जो बि हिसो हुआसीं, जंहिंमें भुट्टे साहिब जे तहरीक जे लाइ मुमताज़ भुट्टो, मौलवी फरीद अहमद ईस्ट पाकिस्तान मां,
ऐं असगर ख़ान, इहे सभु निकिता त भई भुट्टे साहिब खे आज़ादु कयो, जी एयर मार्शल असगर ख़ान। ठीकु, इहा अगरि ॾिसूं सॼी हुन तहरीक जो हिसो आहियूं। मोरे आया, मोरे में असां रिसीव कयनि ऐं हुकूमत जे ख़िलाफ़ु ज़ाहिर आहे, वक़्त जी हुकूमत जे ख़िलाफ़ु। उन खां पोइ असां 69 बि ॾिठी। 69 में सिंध में वोटर्स लिस्टूं पहिरियों दफ़ो उर्दूअ में आयूं, छो त 70 जी इलेक्शन जे लाइ तयारी पई थी। त सिंध जे माण्हुनि खे मां सलाम थो पेश कयां, ख़ासि तौर ते शागिर्दनि खे ऐं अवाम खे। असां अपील कई त बाबा जेल भरियो तहरीक शुरू कयो त सिंध जे सभिनी नंढनि वॾनि ॻोठनि में माण्हू, जॾहिं मार्शल लॉ हुई न त 5 माण्हू गॾिजी वेहंदा त उन्हनि खे ॿधी खणी वेंदा। तव्हां 5 खां वधीक या 4 खां वधीक या 5 खां वधीक वेहंदो ऐं को नारो हणंदो त तव्हांखे खणी हलिया वेंदा। ईअं सिंधी माण्हुनि हर रोज़ तक़रीबन हर ज़िले मां गिरफ़्तारियूं पेश थियूं। 17 ॾींहंनि खां पोइ पंहिंजो यहया ख़ान खे इहो अहसासु थियो त सिंध में ॾाढो रिएक्शन आहे, त पोइ हुन इहो फ़ैसिलो कयो त हाणे सिंध जूं वोटर्स लिस्टूं सिंधीअ में बि थींदियूं, उर्दू में बि थींदियूं। ख़ैर, ईअं असां 2-3 दफ़ा आयो, मुजीब रहमान हिते बि आयो। हिकिड़ी अधु असां हुनजी तक़रीर ॿुधी ऐं सिंध मां काज़ी फैज़ मोहम्मद हुन सां गॾु बीठो। भुट्टो साहिबु बदकिस्मती आहे जेकॾहिं भुट्टो साहिबु उहो फ़ैसिलो न करे ऐं मुजीब खे पावर वठणु ॾिए त अॼु पाकिस्तान बि डिफरेंट हुजे हा ऐं सिंधी बि डिफरेंट हुजूं हा असां। उनजो रीज़न कहिड़ो त भुट्टो साहिब खे अची वियो, छो त फ़ौज उन ज़माने में फ़ौज ऐं अयूब ख़ान चाहियो पियो त भली मोगाली अलॻि थियनि। हा, जस्टिस मुनीर वज़ीर कानून हो अयूब ख़ान जो, जंहिंमें अची अयूब ख़ान खे चयईं, पंहिंजे किताब में लिखियो अथई, अयूब ख़ान खे चयईं त बंगाली ॾाढो असेंबली में इजलास में तंग था कनि, चोट जी असेंबली में, अलाए 62 जी असेंबली में, त जेको आहे सो ॾाढो तंग था कनि असेंबली में। चइनि खे चयो पोइ अलॻि थी वञनि। हुन ॿिए ॾींहुं वञी जेको लीडर हो हुननि की भई तव्हां एहतिशामुद्दीन अलाए कहिड़ो, चयईं भई तव्हां पोइ ईअं तव्हांखे शिकायत आहे अलॻि थी वञो। चई अलॻि छो थियो, असां मेजोरिटी में तव्हां अलॻि थियो, पाकिस्तान त असां ठाहियो आहे। जी तो ख़ैर बहरहाल अचूं था वरी वापसि, यहया ख़ान इलेक्शन करायूं, उहो बिल्कुलु अॼु ताईं जेके इलेक्शन्स थियूं आहिनि पाकिस्तान में फेयर इलेक्शन्स हुयूं, कुझु बि हुजे फेयर इलेक्शन्स हुयूं, जंहिंमें ईस्ट पाकिस्तान में रुगो हिकिड़ी सीट ॿिए खईं, बाक़ी सभु अवामी लीग खयूं, हिकिड़ी अलाए 2। इहो मौलाना बादशाह वॾो लीडर उहो हाराए वियो। ख़ैर बहरहाल, ऐं वेस्ट पाकिस्तान में विराइजी वयूं सीटूं। पर छा हो जो भुट्टे साहिब खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, तकड़ हुई या हू ॾिसी रहियो हो त फ़ौज चाहे थी त उहे अलॻि थियनि, त पोइ हिते छो न मां भला अॻियां वधां। उतां जूं हालतूं वधीक उनखे ख़बर हुयूं, पर बहरहाल भुट्टो साहिबु फ़ौज सां गॾु बीह रहियो ऐं उन नतीजतनि तव्हां मूंखे उहो ॾींहं यादि आहिनि जॾहिं ढाका में शुरू थियो फ़ौजी ऑपरेशन, त भुट्टो साहिबु ढाका में हो। जॾहिं मोटी आयो त कराची हिते एयरपोर्ट ते चयईं त शुक्र अलहमदिल्ला पाकिस्तान बची वियो, गुड गॉड पाकिस्तान इज़ सेव्ड। इहो इन ऑपरेशन सां, फ़ौजी ऑपरेशन सां जेको बंगालियुनि जे मथां कयो वियो। बहरहाल भुट्टे साहिब जी मां चवंदुसि त बदकिस्मती जो भुट्टो साहिबु फ़ौज सां गॾिजी जेको बंगालियुनि जो मैसेकर हो, भुट्टो साहिबु पाण त कोन हो फ़ौजी जो कराई, पर उन में बहरहाल मज़बत करणु खपंदी हुअसि त उनजी सपोर्ट कई। नतीजतनि पावर मिलियो, पर मूंखे हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां त मूंखे ॾाढो भाईंदो हो भुट्टो साहिबु, ॾाढो भाईंदो हो। छो त मां 70 में वाइस प्रेसिडेंट स्टूडेंट्स यूनियन जो, वरी मूंखे मिलिट्री कोर्ट साल सज़ा ॾिनी, असां जेलनि में हलिया वियासीं, पर हुन सां जेको तालुक़ु आयो तंहिं तमामु भुट्टो साहिबु त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुकुमरान थोरी हो, अहिड़ो वर्कर लीडर टाइप अञा नओं थियो, तंहिंजे करे असां सभिनी खे चङी तरह सुञाणंदो हुजे, हुन सां गॾु हुआसीं शुरू में। हालांकि मां नेशनलिस्ट, पर भुट्टो साहिबु बहरहाल उन ज़माने में सहर हो। सो ख़ैर भुट्टे साहिब खे मूं चयोसीं मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे ज़रूरी, कराची में हिकिड़ी लंच में, त नेशनल लीडर्स खे ॾाढी अहमियत हूंदी हुई। सो मूंखे चयईं त तूं अचिजांइ टन मोहम्मद ख़ान में। टन मोहम्मद ख़ान में उन ॾींहुं हिन तक़रीर कई जंहिंमें चयो हुई त मुंहिंजा 2 सियासी जानशीन आहिनि, हिकिड़ो महराज मोहम्मद ख़ान ऐं हिकिड़ो मुस्तफ़ा खर। उन्हनि खे तारीख़ उन्हनि सां तक़रीर बि कराई उन्हनि खां, असां हुआसीं हुन मौजूदु। ख़ैर बहरहाल पंहिंजो मीर एजाज़ अली तालपुर तंहिं ज़माने में वॾी फैमिली आहे जी। सो उन्हनि जे घर रहियल हो, सो वियासीं मिलियासीं, त मूं चयोसीं तव्हां मुजीब जे रस्ते में छो था अचो हुनखे पावर वठण जो। मूंखे हू मरी वियो आहे, असांखे मरणो आहे, माण्हू इनखे जीअं सम्झनि था वठनि, त चई त छो?
मूं चयो साईं सिंध जो जेदान आहे। सिंध जो कहिड़ो जेदान आहे? मूं चई छनोकात। छनोकात में छा आहे? मूं साईं सिर्फ़ु 3 खाता मिलंदा मर्कज़ ते, बाक़ी सभु सूबनि खे मिलंदा। असां वञूं वारे जा सटियल आहियूं, असां ठीकु थी वेंदासीं। तोखे सिंधी प्राइम मिनिस्टर न खपे? मूं चयो साईं न खपे। छो? मूं साईं सभु वेठा, जतोई साहब, मुस्तफ़ा करवाट सभु वेठा। छो? मूं चयोसि इन जे करे जो हुनजो पावर हुयुसि पंजाब आहे। पंजाब खे तव्हांखे यादि आहे 68 में असां हिनखे सिंध यूनिवर्सिटी घुरायो, तव्हांखे यादि आहे? तव्हां चयो त मां पंजाब जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु कोन ॻाल्हाईंदुसि। पोइ तव्हां पंजाब खे त कुझु कोन करे सघो न। हू पंजाब खां असांखे हक़ वठी ॾींदो। ताज़ी ताज़ी वञी टुटल आहे। ख़ैर बहरहाल बूटे साहब पोइ ज़ाहिर आहे हुनखे त हाणे मुंहिंजे करे पॉलिसी त कोन वठाईंदो, पर आई प्लेड माई रोल, त मूं हुनखे इहा ॻाल्हि कई। भुट्टो साहब चयो त बाबा तव्हांखे कहिड़ी ख़बर त बैन अल-अक़वामी छा पियो थिए, पियो त हाणे हलियो वियो ड्रैग में, हाणे उते साईं हुन सां त भला हो सो हुन खां केरु पुॼे। बहरहाल इहो मुंहिंजो डायलॉग हुन सां ज़रूरु थियो टनो मोहम्मद ख़ान में अप्रैल 71 में। पोइ असां इहो ज़मानो ॾिठो जॾहिं ऑपरेशन थियो पाकिस्तान डिसंबर जो महीनो 70 में डिसंबर में चूंडूं थियूं। बांग्लादेश 70 में ठहियो। भुट्टे साहब खे बि बांग्लादेश बि डिसंबर में ठहियो, चूंडूं बि डिसंबर में 70 में थियूं, बांग्लादेश डिसंबर 71 में ठहियो। इहो साल सॼो टर्मोइल रहियो। उन खां पोइ बांग्लादेश अलॻि थी वियो। भुट्टे साहब खे हिननि खे पावर ॾियणो पियो, छो त पोइ त इन दौरान को ॿियो माण्हू तयारु बि कोन हुओ को पाकिस्तान खे संभाले सघे हा। पोइ भुट्टे साहब खे पावर ॾियणो पियो। पोइ भुट्टो साहब थी वियो प्रेसिडेंट, मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर। तारीख़ में पहिरियों दफ़ो को सिविलियन को मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर थियो त भुट्टो साहब थियो। उहो बि डिसंबर में थियो, डिसंबर 71 में थियो। पावर डिसंबर 71 में ॾियुसि। पर बहरहाल 2 डिसंबर 70 इन हिसाब सां ख़ुशि आईंदो त फेयर इलेक्शन्स थियूं। डिसंबर 71 ट्रेजेडी हुई जेका पाकिस्तान सां थी गुज़री, जो वॾो हिसो पाकिस्तान जो मेजर हिसो, माना मोर देन ऑलमोस्ट 58-60% पाकिस्तान खे छॾे वियो, ऐं बाक़ी जेको पाकिस्तान बचियो सो 42 ऐं 44% पाकिस्तान बचियो। उहो पाकिस्तान बची वियो। तारीख़ मां सबक़ु सिखणु घुरिजे, जेको असांजो हुकुमरान सिखण लाइ तयारु न आहे। उनजा केतिरा रीज़न्स आहिनि। वॾो रीज़न इहो आहे त सची ॻाल्हि इहा आहे त न को शहबाज़ शरीफ़ एतिरो पढ़ियल आहे, न को नवाज़ शरीफ़ एतिरो पढ़ियल आहे, तारीख़ पढ़ी हुजे, न वरी ज़रदारी साहिबु एतिरो पढ़ियल आहे। हा, बेनज़ीर साहिबा हुई, उन्हनि खे तारीख़ जो मुतालियो, पढ़ियल लिखियल हुया, ऑक्सफोर्ड में पढ़िया, ऑक्सफोर्ड स्टूडेंट्स यूनियन जी प्रेसिडेंट या कुझु उहिदेदारी वॾी। सो ॻाल्हि आहे त जॾहिं ॼट हुकुमरान थींदा त मुल्कनि जा क़ौमुनि जा नुक़सान थींदा। इहो पाकिस्तान जो नुक़सान ई हले पियो थो। अलाह हिनखे इहा जेका जीअं कर्ज़ आहिनि, मर्ज़ आहिनि, इहे सभु शयूं अलाह होश ॾिए असांजे हुकुमराननि खे, स्टैब्लिशमेंट खे, सभिनी इदारनि खे त हिन मुल्क खे संभालनि। हिन मुल्क जहिड़ो मुल्क ई कोन्हे दुनिया में। सही, बिल्कुलु। मगर सभु तव्हां यादगिरियूं त ॿुधायूं, तव्हां कहिड़ी शागिर्द तंज़ीम हुन दौर में हुआ? ॿुधो, उन ज़माने में कोन हुई। मां इहो दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त का पार्टी स्टूडेंट्स जी कान हुई, शागिर्दनि जी सभु नेशनलिस्ट हुआ। का बि न हुई, न सभु कॉम्परस ज़रूरु आहे, पर का न ॾिसो न जमात हुजे पोइ ओभिरियूं से PSF थी, पाकिस्तान स्टूडेंट फेडरेशन, पीपल्स स्टूडेंट फेडरेशन, GS, इहे सभु पोइ ठाहियूं आहिनि। 71 खां पोइ जी ॻाल्हि आहे, 72 जी खां पोइ जी ॻाल्हि आहे, अॻु में कोन हुयूं। 71 खां पोइ जी ॻाल्हि आहे। ॻाल्हि आहे त तंहिं ज़माने में स्टूडेंट्स यूनियन्स हूंदियूं जंहिंमें इलेक्शन थींदी, ऐं जेको उन में जंहिंजो किरदारु ऑफकोर्स सिंध जे लाइ हूंदो उहो ई चूंडिबो, ॿियो केरु कोन चूंडिबो। सिंध जी ॻाल्हि करण खां सवाइ कंहिंखे जाइ न मिलंदी हुते। सही। ऐं ॻाल्हि ॿोलियूं सिलसिलो जारी आहे। ब्रेक आहे, ब्रेक में जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कर। मोरे साहब, अॼु 16 डिसंबर ते लोक अदब जो बि ॾियारो मल्हायो पियो वञे, छा चवंदा आहिनि हवाले सां? यार, लोक अदब खे तारीफ़ करण वारो जेको माण्हू हो सो डॉक्टर बलोच, नबी बख्श बलोच। जी हा। ऐं मां छो त वाइस चांसलर हो सिंध यूनिवर्सिटी जो, पर असां तेॾी लेबल कंदासीं पी पघारे जो माण्हू आहे, स्टेब्लिश माण्हू आहे, तंहिं करे एॾी सची ॻाल्हि आहे त मुंहिंजो को अदब सां वास्तो बि कोन रहियो हो। जी हा। सो असां उन निगाह सां कोन ॾिसंदासीं। पर
जॾहिं मां असां टीवी चैनल खोलियो वरी मां इहो प्रोग्राम कंदो हुउसि त उस्मान मंगीअ खे घुराए चयईं त यार मोराई खे केॾीमहिल वठी अचु मूं वटि त मां हिनखे कुझु टिप्स ॾियां। इहो अञा हलियो पियो प्रोसेस में त हिकिड़ो असां मां तॾहिं छा कंदो हुउसि जो हिन तव्हांजे कल्चर डे खां पहिरीं सॼे सिंध में कोशिशि कंदो हुउसि त इहो सेमिनार्स कजनि, तइलीमी सेमिनार्स कजनि। सो हिकिड़ी पंहिंजे थाणे बूला खान वारनि सेमिनार कई ऐं उन में साईं प्रिज़ाइड पियो कयो, डॉक्टर विबक्ष बलोच, ऐं मां स्पीकर हुउसि, ख़ासि महिमान हुउसि। ख़ैर बहरहाल मूं तक़रीर कई, तक़रीर खां पोइ मूंखे त वरी हैदराबाद में अचिणो त मां निकिरी आयुसि। ॿिए ॾींहुं उस्मान मगी खे चई त न हाणे हिनखे ज़रूरत न आहे मुंहिंजी, ठीकु आहे, हाणे हिनखे चयो त मुंहिंजी मानी खाए। ॾिसो हुन माण्हू जी अज़मत, माण्हू जी अज़मत जी बयानु। हिनखे हिन खां टाइम वठी ॾिनो मानी कयांसि, मां मानी कयांसि। मुंहिंजी हिन हैदराबाद जेम खाने में उस्मान मगी अञा जहिड़ो आहे शायदि मुंहिंजी हिन माण्हूअ हैदराबाद जेम खाने में मानी कई रुॻो हुनजे लाइ। ॾिसो इन्हनि माण्हुनि जा वैल्यूज़ रुॻो मूंखे हिमथाइण जे लाइ। ऐं मूंखे ॿुधाई चयईं त बाबा तूं पची थियो ऐं लाल, तूं ठीकु आहीं, इहा जेको लाइन तो वरिती आहे फस्ट क्लास आहे ऐं मूंखे ॾाढी वणे थी, कीप इट अप। इहे माण्हुनि खे सलाम आहे, किथां केरु मां हुनजे ॾाढो कुझु बि कोन्हे, जीता मिड़ो आहियां अदब में, दानिश्वरी में, अकुल में, पर हुन माण्हू इहे माण्हू जो इहो अज़मत आहे हुन इंसान जी, ग्रेटनेस आहे हुन समाज जी, जो हू माण्हू चूंडे हुनखे हिमत अफ़ज़ाई करे। ज़बरदस्त, बिल्कुलु। मुरे साहिबु सॼी सिंध में पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेको आहे उहो पीपी जा वज़ीर खुलियल कचहरियूं करे रहिया आहिनि, पीपी जी आला बि दाऊं पिया कनि, उन्हनि जा पंहिंजा ई जी आला, केतिरनि ई हंधनि ते बदमज़गी बि थी आहे, शिकायतूं थियूं आहिनि। ॾिसो ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां था, हीअ वञनि पिया भुट्टो साहिब जे मॉडल ते। भुट्टो साहिब जो परफॉर्मेंस हो, भुट्टो साहिब जे ज़माने में करप्शन कान हुई, मिनिस्टर खे ताक़त कान्हे जो करप्शन करे सघे। हाणे मिनिस्टर ओपन दुकान खोलियो वेठा आहिनि, हाणे उहो कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा माण्हुनि खे। सो ईअं बि थियो आहे त किथे मोचड़ा विया अथनि, पुलिस खां माण्हू हणाया अथनि मोचड़ा। इहा ठहे ॻाल्हि कान थी। घणनि जॻहियुनि ते थियो आहे, घणनि जॻह सुजाल बदीन जिते किथे थियो आहे त उते माण्हू तमामु। हाणे तव्हांजी पहिरीं परफॉर्मेंस कयो, पोइ खुली कचहरी कयो, पोइ वाह वाह। परफॉर्मेंस आहे कान, खुली कचहरी जो मक़सदु ई अजायो आहे। बिल्कुलु। मुरे साहिबु मुल्क में हिकु भेरो ॿीहर पाणी जी खोट थी वई आहे ऐं डैमनि ऐं दरियानि में पाणी ज़ख़ीरो 44% घटिजी वियो आहे। वापजा चवणु आहे त बिजली ते, ज़राअत ते ऐं पैदावार ते रोज़ाना जॾहिं तव्हां पाणीअ ते प्लैनिंग न कंदो, पाणीअ खे बेदरपो इस्तेमालु कंदो, तव्हां पंहिंजा नवां प्रोजेक्ट थर में ज़राअत कंदो, उते पाणी ॾींदो त ज़रूरु खोट थींदी न। जंहिंजे करे वॾा माण्हू, वॾनि माण्हुनि जूं ज़मीन उते तव्हां उन्हनि थर में उन्हनि खे ज़मीनूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे त पाणी खपे, ज़ाहिर आहे त खोट थींदी, टेल वारा मरंदा। पाण सिंध जो ॾिसूं नसीब छा थो थिए। अञा त पाणी जो ठीकु आहे, पर जेका हालतूं ॿुधाइनि था त ख़तरनाक वक़्तु अचिणो आहे। सही। मुरे साहिबु पाकिस्तान IMF जा 23 जेके आहिनि उहे शर्त तस्लीम करे वरिता आहिनि। कणिक ऐं खंडियूं क़ीमतूं मार्केट जा अघ मुताबिक़ थींदियूं। भाण, जीतमार दवाऊं, एक्साइज़ ड्यूटी में 5% वाधि, बिजली जी सब्सिडी बि घटाई वेंदी। उनखां पोइ IMF मंज़ूरु कयल $1 अरब $20 करोड़ जेको आहे पाकिस्तान खे कर्ज़ु ॾेई छॾियो आहे। हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जी हा, हीअ मुल्क खे छॾियो, तव्हांखे पुराणी गाॾी आहे, जी हा, तव्हां नई गाॾी वठण जो ख़्यालु था कयो ऐं चयो त मां कर्ज़ु थो खणां। सिंधीअ में चवंदा आहियूं कर्ज़ु वॾो मर्ज़ु, ऐं इहो बि चयो आहे सवड़ा पेर डिघेरियो। जी हा, हीउ सवड़ा पेर डिघेरणु कोन्हनि, हीउ कारो मुंहुं करणो आहे पंहिंजो बि मुल्क जो बि जेके कर्ज़ु वठनि था। जी हा, त तंहिंजे करे हिननि खे छा चऊं, मक़रूज़ था मुल्क खे, मुल्क जे माण्हुनि खे मक़रूज़ था कयो। तव्हांखे ज़रूरत कहिड़ी आहे, उतां IMF जा शर्त था वञो, शर्त जे कहिड़ा था वञो त भाण ते बि कीअं वधंदो, सब्सिडी बि ख़तमु कंदो, त ज़राअत उहा ई तबाह आहे तव्हांजी। हिंदुस्तान में सब्सिडी आहे, उते IMF खां नथा वठनि त IMF जो छो डिक्टेशन वठनि। पर हिननि खे जेके हुकुमरान आहिनि, नालाइक नाल, इन्हनि खे पैसनि जी ज़रूरत आहे पंहिंजे लाइ ऐं अवाम खे निपोड़नि पिया। जी हा। मुरे साहिबु आगा सिराज दुरानी लाॾाणे खां पोइ गड़ी यासीन जी सीट ते कहिड़ी हाणे ॾिसो न, सिटिंग हुकूमत खां केरु खटंदो, तंहिंजे करे हिन ते ॻाल्हाइण ई अजायो आहे। जी हा। नवाज़ शरीफ़ आइन जे उपतड़ गिलगित ऐं आज़ाद कश्मीर NFC अवार्ड तहत फंडनि जी तजवीज़ ॾिनी आहे। नवाज़ शरीफ़ चयो आहे त शहबाज शरीफ़ खे चवंदसि त गिलगित ऐं आज़ाद कश्मीर खे बि NFC अवार्ड तहत ॾियो, छो था ॾियो, असांखे कहिड़ो तरह था ॾियो, तव्हां छो था तव्हां वधीक खणो। तव्हां 37% टैक्स सेक्शन में तव्हां कंट्रीब्यूट था कयो, तव्हां 37 खणो, बाक़ी जेको तव्हां वधीक 14-15% खणो था ॾियो उन्हनि खे, असांखे कोई इतराज़ कोन्हे। बाक़ी तव्हां सभिनी असांजी अॻई कटौती था कयो। सिंध कमाए थी 306 ऐं सिंध खे वापसि मिले थो 24%। सिंध कमाए थी 48% ऐं मिलेसि थो 24%। तंहिंजे करे 24% तव्हां सभु खयो वञो पंजाबी। जी तव्हां पंहिंजो हिसो ॾियो, असां NFC मां असांजो छो वेंदो हिसो,
हूअं ई असांखे कोन थो पंहिंजो मिले, पर जेको असांखे मिले थो उन मां न ईंदो हिसो। सही। मौलवी साहब, एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान लाइ 14 करोड़ डॉलर जेको आहे उहे मंज़ूर कया आहिनि, जिन मां 14 करोड़ डॉलर सिंध जी साहेली जेका साम्हूं पटी आहे असांजी, उन ते कुदरती आफ़तुनि खे बचायो वेंदो, उन ते कमु आंदा वेंदा। अहिड़ा करे कुदरती आफ़तुनि खां बचूं, बाक़ी फ़िलहाल इहे जेको आफ़तूं असांखे लॻियूं पियूं इहे खाई वञनि पैसा, उनखे छा कंदासीं? कुदरती आफ़तुनि खां उहे कोन बचंदासीं, छो त कुदरती आफ़तुनि जा माल ई खाए वञनि। इन करे बसि इन ॻाल्हि खे छॾियो त हरूभरू खामखा जो ग़रीब माण्हू ई पाण। मौलवी साहब, PIA जी निचकारी 23 डिसंबर ते थी रही आहे, उन खां पोइ मुलाज़िमनि एहतजाज शुरू करे छॾिया आहिनि। 23 डिसंबर ते मुकमल हड़ताल। न ॾिसो, ॻाल्हि आहे त मुलाज़िमनि जे लाइ हिन में पैकेज रखनि न, मुलाज़िमनि जे लाइ पैकेज रखनि, इहे मुलाज़िम मुतमइन थियनि। ॾिस न, ॿ टे शयूं आहिनि, या त हिन PIA खे मौजूदा सेटअप खे इन्हनि खे गोल्डन हैंडशेक अनाउंस करणु खपंदो, त हिन में जेके जेके सरप्लस आहिनि उन्हनि खे गोल्डन हैंडशेक ॾेई अलॻि कनि, बाक़ी भली रखनि जेका एक्चुअल ज़रूरत आहे PIA जी, या दुनिया में जीअं हर जहाज़ जे पोयां एम्प्लॉइज़ आहिनि ओतिरा हुजणु खपनि, जी त पोइ त ठीकु आहे। पर जेकॾहिं हुननि जे लाइ को पैकेज ई कोन्हे, इहो रहम करम ते वेंदा, जेको इहो खणंदो प्राइवेटाइज़ेशन में जेको खणंदो मालिक थींदो, त पोइ हू ज़ाहिर आहे इनसिक्योर फील कंदा ऐं हड़ताल त कंदा न। जी हा, बिल्कुलु। वज़ीर आज़म बि बिजली फ़राहम कंदड़ कंपनी जी निजकारी तेज़ करण जी हिदायत कई आहे ऐं चयो आहे त दरामदली कोयले हलंदड़ प्लांटनि खे थर जे कोयले ते मुंतक़िल करण रेलवे लाइन ते कमु तेज़ कयो वञे। बसि तंहिं ॻाल्हि इहा आहे त संदनी आहे असांजे साम्हूं इहे प्लांट ठहिया बिजलीअ जा, जी हा, ठीकु। हाणे इहो त कोयले तो भली कोयलो त हाणे शुक्र आहे चङी ॻाल्हि आहे, पर इहे जेके प्राइवेट प्लांट आहिनि, जेके PP आहे या इहे जेके वॾनि माण्हुनि जा जेके प्लांट आहिनि जिन बिजली पैदा न कई आहे, पोइ बि हिननि खे पैसा बि मिलिया आहिनि, उहे त बंदि कनि, उहे त ख़तमु कनि। इन जे लाइ त को ऑर्डर कढे, फ़ौज ऑर्डर कढे त बाबा सभु ख़तमु, घणेई खोड़ कमाया सभिनी, हिननि खे ख़तमु कयो। फ़ौज हिते विढ़े हिननि सां, दुश्मन मुल्क जा इहे आहिनि। पहिरीं अंदरून खाना दुश्मन ही कोन्हनि जेके धाड़ियल पिया हलनि या दहशत, एतिरा कोन्हे, ही वॾा दहशतगर्द आहिनि जिन पाकिस्तान खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। जी हा। मौलवी साहब, सिंध काबीना सूबाई हुकूमत जी कारकर्दगी ऐं अवामी आगाही लाइ दस्तावेज़ फिल्म ठाहिण लाइ 1 अरब रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी। अल्लाह अकबर, इहो अरब रुपयो बि तइलीम में आहिनि, जिते स्कूल फेटा पिया आहिनि, तइलीम खाते खे ॾियनि। दस्तावेज़ फिल्म तव्हांजी उअं ई असां हलायूं पिया था, गुलो गुलज़ार लॻो पियो आहे कमु, तव्हां असांखे हुकुम कयो त असां देरि थोरी कयूं था। दस्तावेज़ फिल्मूं ठाहे त उते बसि हाणे छॾ हिन ॻाल्हि खे, वधो अॻिते। जी हा। सिंध हुकूमत अटे जे अघनि ते ज़ाब्ते आणण लाइ गुदामनि पियल कणिक फौरी तौर ते जेको आहे फ्लोर मिलनि ऐं अटे चकी मालिकनि खे पहिरीं कढणु खपंदी, त पहिरीं कढणु खपंदियूं, जॾहिं तव्हांजो हिननि खे को सुरो न लॻे, हिननि खे बीमारी न लॻे, पहिरीं कढणु खपंदियूं। पर हाणे बहरहाल ॾींदा उन्हनि खे मिलुनि खे सुरो लॻल कणिक या नुक़सानु जंहिंमें मिटी मिलियल कणिक, अघु बि घटायो हा ठीकु थियो, पर ॻाल्हि इहा आहे त पहिरीं कढणु खपंदो। जी हा, हुकूमत खे कणिक वठणी न खपे, इन ते बिल्कुलु ओपन करणु खपे, खंड खे ओपन करणु खपे, कम ते खे ओपन करणु खपे, पोइ हू ॼाणनि, मिलण वारा ॼाणनि या ज़मींदार ॼाणनि। जी हा, बिल्कुलु। ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी में दहशतगर्दी जो वाक़ियो पेश आयो, यहूदियुनि जी हिकिड़ी तक़रीब हुई, हुन मां पोइ फायरिंग थी आहे, 16 ॼणा मारिजी विया, पीउ पुटु गिरफ़्तार कयूं, बदकिस्मती हा, बहरहाल त बदकिस्मती आहे। इहो केर बि मरे, यहूदी मरे, क्रिश्चन मरे, केर बि मरे, इहो इन खे चङी ॻाल्हि कान्हे का। मुस्लमाननि जे लाइ ख़ासि तौर ते शर्म जी ॻाल्हि आहे, छो त मुस्लमान हुआ। जी हा, बिल्कुलु। पोलियो जी मुहिम सॼे मुल्क में शुरू कई, सॼे सिंध जे माण्हुनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे तव्हां पंहिंजे बचनि खे पोलियो जा फड़ा पियारियो। तव्हां कंहिंजी बि न अचो ॻाल्हियुनि में, तव्हां पोलियो जा फड़ा पियारींदो, तव्हांजे पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल सही सालिम इंसान थी रहंदा। तंहिं करे ख़ुदा रा तव्हां उन्हनि खे पैदा त कयो आहे, पर पोलियो जा फड़ा ज़रूरु पियारियो। ठीकु, मौलवी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे, तो मूंखे ॾिनी इजाज़त। अल्लाह भाई।